नाज़रीन आवाज़ न्यूज़ में भलीकार आवां बिशारत सुमरो नज़र विझंदासीं ख़ासि ख़बरुनि ते। पीपी 8 अक्टूबर ऐं 27 डिसंबर जे सानियुनि खे साज़िश करार ॾेई छॾियो। 27 डिसंबर साने जूं शाहिदियूं धोई साफ़ करण जे ॾोह में आमिर परवेज़ मुशर्रफ ऐं अॻूणे वॾे वज़ीर अरबाब ग़ुलाम रहीम खे 8 अक्टूबर साने जी जाच में शामिल कयो वञे। वज़ीर आज़म इमरान ख़ान खे हटाए मुल्क में वक़्त खां अॻु चूंडूं कराइण जो बि मुतालबो। मुल्क में माइशी तबाही ऐं महांगाई जो ज़िम्मेवार वज़ीर आज़म इमरान ख़ान करार। पीपी सिंध जो सदर निसार खुड़ो चवे थो अवाम जे आवाज़ खे ख़त्म करण लाइ शहीद भुट्टो खे कूड़े केसनि में फासाए अदालत खां ज़बरदस्ती फ़ैसिलो वठी फाई ते चढ़े वियो ऐं शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो खे निशानो बणाए वियो जेके बेगुनाह क़तल थिया। वज़ीर आज़म जे नवाज़ शरीफ़ बाबति बयान मां साबित थी वियो त हू सिलेक्टेड ऐं बेवस वज़ीर आज़म आहे। शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जी 14वीं वरसी सुभाणे गढ़ी खुदा बख़्श भुट्टो में निहायत अक़ीदत सां मल्हाई वेंदी। इंतिज़ाम आख़िरी मरहले में दाख़िल कारकुननि जी मज़ार ते पहुचण जो सिलसिलो शुरू। गढ़ी खुदा बख़्श भुट्टो में स्टेज ऐं जलसेगाह खे तयारु कयो वियो। जलसेगाह अॻियां कैंप्स बि लॻाए वयूं। सिक्योरिटी जा इंतज़ाम सख़्त कया विया। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी, अॻूणो सदर आसिफ अली ज़रदारी, राज़ा परवेज़ अशरफ, यूसुफ गिलानी, मुराद अली शाह, निसार खुड़ो ऐं ॿिया ख़िताब कंदा। शहबाज शरीफ करप्शन जा जेतिरा इल्ज़ाम आहिनि उहे ॿिए कंहिं ते न आहिनि। मुतहिदा पाकिस्तान सां लाॻापा बहितर आहिनि ऐं रहंदा आहिनि। मुतहिदा लंडन जे बानी सां ॻाल्हियूं न कयूं वेंदियूं। आसिफ ज़रदारी साहब तव्हां ऐं मुंहिंजा ख़ैमा उखणण वारा आहिनि। वफ़ाक़ी घर वज़ीर शेख रशीद जी कराची में प्रेस कॉन्फ्रेंस चवे थो तालिबान सां ॻाल्हियुनि बाबति सुभाणे गॾिजाणी आहे। एस्टेब्लिशमेंट सां बिल्कुलु लाॻापा ठीकु आहिनि। सिंध समेत सॼे मुल्क में बरसात, जाबुल इलाइक़नि में बर्फ़बारी, थधि में वात। पंजाब ऐं बलोचिस्तान में सियारे जी बरसात जो सिलसिलो जारी। कोयटा, हरनाई, पश्चिम, चमन, कोयलो, मस्तोंग, ज़ोक, किला अब्दुल्ला, लाहौर, लोधरा में बरसात। कराची जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में हल्की हल्की बरसात। मौसमियात खाते जो चवणु आहे त ईंदड़ 24 कलाकनि दौरान बरसात जो सिलसिलो जारी रहंदो। ओलह जी हवाउनि जो सिस्टम ईरान मां बलोचिस्तान में दाख़िल थियो। गौसपुर, कश्मीर ऐं भरपासे में बि सियारे जो पहिरियों वसकारो। राणा शमीम हलफ़नामो नवाज़ शरीफ़ जी ऑफिस में उन जे साम्हूं नोटराइज़ करायो। नवनि इंकशाफ़नि में हिकु भेरो ॿीहर शरीफ़ कुटुंब खे माफ़िया साबित कयो। वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरी जो ट्वीट चवे थो साबित थी वियो त हू का माफ़िया जी अदालतुनि समेत इदारनि खे ब्लैकमेल करण जी सलाहियत रखनि था। पाकिस्तान में कोरोना वायरस विघे 2 मरीज़ फौतुनि जो अंग 28,907 थी वियो। 24 कलाकनि दौरान वायरस जा 358 नवां केस रिपोर्ट। मजमूई केसनि जो अंग 12,93,439 थी वियो। हेले ताईं कोरोना वायरस खे 12,93,440 मरीज़ शिकस्त ॾेई सिहतयाब थी विया। हैदराबाद जे इलाइक़े कासिमाबाद में ॿिनि कारनि में टकर, 2 ॼणा फ़ौत थी विया। थाणे बुलाखान में लुणीकोट थाणे जद में कार जो ट्रालर सां टकर, 2 ॼणा फ़ौत, 1 ज़ख़्मी। फ़ौतियुनि में शाहज़ेब सुमरो ऐं वकार मसीह शामिल। करुंडी में अकरी चौदगी भरिसां रोडासे में फ़ौतियुनि जो अंग 2 थी वियो। तंगवाणी लिंक रोड ते गंज सां भरियल ट्रैक्टर ट्राली कल्टी, 10 ॼणा ज़ख़्मी। ज़ख़्मियुनि में औरतूं ऐं ॿार शामिल। ड्रखण वेझो ॻोठ सोनोखटी में हथियारबंदनि पारां घर ते हमले ऐं फायरिंग जो केस दाख़िल। औरत वज़ीरा रिंद जी फरियाद ते 8 जवाबदारनि ख़िलाफ़ केस दाख़िल कयो वियो। पुलिस जो चवणु आहे त रिंद बिरादरी जे आसिफ रिंद ऐं मोहम्मद रिंद में पसंदि जे पाणे तां तकरार हलंदड़ आहे। राटकाणो जे रहमतपुर जे घासले डिपो वारे इलाइक़े मां लखे रुपयनि जी चोरी। चोर मुनीर भट्टी जे घर मां लखे रुपयनि जा ज़ेवर, रोक रक़म, मोटरसाइकिल ऐं पिस्टल चुराए विया।
हद जी पुलिस पहुंची तफ़सील वरता मुतासरन पारां SSP का नोटिस वठण जो मुतालबो। मेड़ वेझो ॻोठ कोठी सोडारी माथे हल लाश जी सुञाणप न थी सघी। तालके अस्पताल में सर्द खानो न हुजण करे लाश हाथे में पियल रहियो। अस्पताल इंतज़ामिया जो चवणु आहे त पुलिस तरफ़ां लेटर मिलण बाद कार्रवाई कई वेंदी। मशहूर शायरा परवीन शाकिर जी अॼु 26वीं वरसी मल्हाई पई वञे। परवीन शाकिर जे पहिरें किताब ख़ुशबू खे 1976 में आदम जे अवार्ड ऐं पैराइड ऑफ परफॉर्मेंस सां नवाज़ियो वियो हो।